जेकबाबाद में ॻोठ नूर अहमद जखराणी जा हारी बुखूं काटण ते मजबूर आहिनि। रहवासियुनि मूजिब ज़िले इंतज़ामिया समेत केर बि पुछण वारो नाहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था जेकबाबाद मां जमील गुल तहीम जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल नाज़रीन, असीं हिन वक़्तु ठुल रोड वटि जेके मौजूद आहियूं। सरदार नूर अहमद जखराणी जेको ॻोठु आहे उहो मुकमल जेको आहे त ॿुॾी तबाह थी वियो आहे। जेके हीअ ॻोठाणा सरदार नूर अहमद ॻोठाणा जेके आहिनि हीअ जेके अची करे खुलियल आसमान ते जेके हिते मौजूदु आहिनि। अचो त असां इन ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, इहे असांखे छा ॿुधाइनि था। अॼु असां मीडिया वारनि जा थोराइता आहियूं या हिते जेको आया आहियूं, सरदार नूर अहमद जे ॻोठु मुकमल तबाह थी चुको आहे। उतो नूरवा रोड आहे सॼो वेंबो आहे। असां हिते जेको आहे उन्हनि खे विहारियो अची करे। हिन टाइम में न DC जेकाबाद न मुख़्तियारकार जेकाबाद, हिन टाइम ताईं कोई बि हितां जो अमलदार, कोई बि हितां जो कोई जेके पाण खे सॾाइनि था त असां हितां जा वॾा वर्कर आहियूं ऐं हितां जेकाबाद जे ग़रीब अवाम जी वॾी ख़िदमत कंदा आहियूं। हिन टाइम ताईं अञा तक हिन ग़रीबनि खां कोई पुछा करण वारो न आहे। पहिरियों तव्हां मीडिया वारनि जी महिरबानी जो असां ग़रीबनि वटि तव्हां पहुता आहियो। सभ खां पहिरियों त साईं सरदार साहिब जो जेको बि ॻोठु हुयो सॼी ज़मीना तबाह थी वियूं। सरदार नूर अहमद ख़ान जा हारी असां हिते अची कढी विहारिया आहियूं। अॼु ताईं 8 ॾींहं गुज़री विया आहिनि, को बि असां वटि न आयो आहे। असां रिक्वेस्ट कयूं था सरदार के एजाज़ ख़ान जखराणी साहिब के, मुख़्तियारकार के, DC साहिब के रिक्वेस्ट कयूं था महिरबानी करे अचे नोटिस वठे, ग़रीबनि जी सार संभाल रहे। मीडिया वारनि जो तव्हां शो उथारियो आहे बोड मुतासिर वारनि जो, सरदार नूर अहमद जा हारी ऐं बिल्कुलु ॻोठ तबाह थी विया आहिनि। ज़मीन कोई बि जेको वॾो हुयो सिलसिलो उहो सॼो तबाह थियल आहे। हिन महिल असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, खुलियल आसमान ते वेठा आहिनि। कोई बि हिन महिल ते न आयो आहे, न को DC साहिब टीम मोकिलियो आहे, न मुख़्तियारकार, न मीर एजाज़ ख़ान जखराणी, मीर गुलाम अब्बास ख़ान जखराणी। असांजे जो कोई बि हिन महिल ठुल रोड खां भर में जेको असां वेठा आहियूं हिन महिल खुलियल आसमान ते, असांजो ॿुधण वारो हिन महिल कोई बि न आहे। वॾी महिरबानी कयो, तव्हां तकलीफ़ कयो, असांखे ॾिसी वञो, असांजो मदद कयो, वॾी तव्हांजी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां हिन ॻोठाणनि जेका आहे त ॻाल्हियूं ॿुधो त सरदार नूर अहमद जेको जखराणी जेको आहे हिन मुकमल जेको आहे त ॻोठु ॿुॾी वियो आहे। जेके हीअ उन जा हारी आहिनि, जेके हीअ ग़रीब मज़लूम आहिनि, जेके हिन अची जेके त खुलियल आसमान जेके आहिनि हिते वेठा आहिनि, हिननि जेके अची करे हिते पनाह वरिती आहे। पर हिते को बि जेको आहे हिननि ॾे लड़ी न आयो आहे, न ई कोई चूंडियल नुमाइंदो आयो आहे। हिननि जो चवणु आहे त असीं मीर एजाज़ जखराणी खां जेको आहे मुतालबो कयूं था, ॿिया जेके बि वस वारा आहिनि असां उन्हनि खां मुतालबो कयूं था त ख़ुदा करणु असांजो नोटिस वठी करे हिन ग़रीबनि खे जेको आहे त हिन माण्हुनि खे जेको आहे सहूलियत ॾिनी वञे, जीअं हीअ पंहिंजे बचड़नि सां सकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरा टीम सां गॾु जमील गुल तहीम, CN न्यूज़, जेकबाबाद।